प्रिया एक्शन कमेटी तरफां बबलो में ॿिए ॾींहुं बि धरणो जेको आहे उहो जारी आहे। प्रिया कुमारी जो वालिद ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी जा जेके मेंबर आहिनि उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेसीं ताईं प्रिया कुमारी बाज़ियाब नथी थिए तेसीं ताईं असां बबलो बाईपास ते धरणो हणी वेही रहंदासीं। ऐं उन धरणे में सियासी समाजी अॻुवान जेके माण्हू आहिनि ऐं जेके ताजरान आहिनि ऐं जेके सिविल सोसाइटी सां तालुक रखंदड़ माण्हू आहिनि उहे बि इन धरणे में शरीक आहिनि। प्रिया कुमारी जो जेको वालिद आहे उहो इहो चई रहियो आहे त मौला हुसैन जी जेका आहे मुंहिंजी न्याणी ॾींहं जे ॾींहुं सबील हलाईंदे अॻुवा थी वई आहे, उहा हिमल ताईं बाज़ियाब न थी सघी आहे, त इहो सवालिया निशान आहे त मुंहिंजी न्याणीअ खे ज़मीन ॻिही वई या आसमान खणी वियो, कोई बि ॾस पतो नथो पवे। ख़ाली दिलासा थला दिलासा साईं ॾेई ॾेई असांखे रहायो वञे पियो, पर असां हार न मञी आहे। पर असांजा सिविल सोसाइटी जा माण्हू जेके आहिनि उहे दीवान कम्युनिटी सां गॾु आहिनि, पर असां हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत सां गॾोगॾु वफ़ाक़ हुकूमत खे बि अर्ज़ु कंदासीं त नेठि प्रिया कुमारी मुंहिंजी न्याणी उहा काॾे वई आहे उनखे ॻोल्हे ॾियो। ऐं उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿिया बि जेके नंढा ॿार अॻुवा थी विया आहिनि, सबा कलोड़ो थी वई, नवीद लाशारी थी वियो, उजाला सोलंकी थी वई, फातिमा तीवणो थी वियो। छो त उन्हनि जा वारिस राति खां वठी बबलो धरणे में उहे मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उजाला सोलंकी जी जेका अमड़ आहे उहो तव्हां ॾिठो हूंदो त उहा एॾो रोई रही हुई, जेके बि धरणे में माण्हू हुया उन्हनि रोअण शुरू कयो। ऐं जेको मेन हाईलाइट जेको असांजे सिंध जो मसइलो आहे प्रिया कुमारी जो वालिद ऐं दीवान बिरादरी मुसलसिल जेको आहे उन धरणा हणी हणी थकिजी पिया आहिनि। हाणे बबलो बाईपास जो उन्हनि रुख कयो आहे। उन्हनि चयो आहे त असांखे वफ़ाक़ हुकूमत मां उमेद आहे त वफ़ाक़ हुकूमत असां सां राब्तो कंदी। ऐं जेके ॿिया जेके ज़िया लंजार साहब कल्ह बयानु ॾिनो, प्रिया कुमारी जो वालिद चए पियो त ज़िया लंजार साहब जेको बयानु ॾिनो त जिते प्रिया कुमारी जंहिं वटि हुई उहो धाड़ियल क़तल थी चुको आहे। अहिड़ा जेके वकालत सवाल निशान आहिनि उहे असांखे ॾाढो मायूस कनि था। असांखे हिन महिल बि सख़्तु असां परेशान आहियूं, असांजी मदद करण जे लाइ कोई बि अॻभरो न आहे। जी अच्छा इरफान साहब, इहो ॿुधायो त जीअं प्रिया कुमारी जा वालदेन उते धरणे में मौजूदु आहिनि, ॿिए पासे फज़ीला सरकी जो बि हिन वक़्त ताईं को पतो नाहे पइजी सघियो। उन खां अलावा उजाला सोलंकीअ जा वालदेन बि उन धरणे में मौजूदु आहिनि।